दीन इस्लाम कुर्बानी से आयो है महीनो भी कुर्बानी जो आ यकीनन या गाल तस्लीमा मनियो पिया जद्दुल अंबिया खलील खुदा जनाब इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम ख्वाब लधो ख्वाब नहीं सुबह जो उथी पंजे पुट के चयो बच्चा मां त तोखे ख्वाब में ज़िबह करे रहियो आ तुझी मर्ज़ी छा चो न सुभान अल्लाह। सन 6 हिजरी के अंदर इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा भी ख्वाब लधो हो अज बिन नबियन जो ख्वाब जिक्र कबो एक जो नालो खलीलुल्लाह बे जो नालो हबीबुल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह सभई चो सल्लल्लाहु जागो प्या भागो प्या ये भगो तो जी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल्लल्लाहु खलील भी ख्वाब लधो आ हबीब भी ख्वाब लधो आ बखूबी अवां खे ख़बर हुंदी त खलील ख्वाब जे बिना ते पंहिंजे बच्चे इस्माइल खे कुहण लाइ मिना जे मैदान ते लेटायो आ। मां नथो चवां कुरान थो चई रब साईं कुरान में फरमायो फलम्मा अस्लमा वतल्लहू लिल जबीन। कुरान करीम में रब करीम अजीब मंजर बयान कयो आ। ओ पनिया कल जा मुसलमानो प्यारो बच्चो आ साल गुजरी या औलाद न पई थे रब का घुरी वरतो आ पुछो उन्हनि खां जन के औलाद नाही पुट जी शादी कराई सु 5-6-10 साल गुजरी या परेशानी वठी वई आ त औलाद न थींदी पई आ जे 10-15 सालन खां बाद में औलाद थी पई न्याणी पैदा थी या पुट पैदा थियो अबे अम्मा जो केडो न प्यार हूंदो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम 80-85 साल उम्र गुजरी वई आ रब जी दरबार में अर्ज़ कंदो पियो आ मुंहिंजा मौला मां पंहिंजे हाल खे ॾिसां थो मां त हाणे ज़ईफ़ कमज़ोर थी चुको आहियां मुंहिंजा रब करीम तरह तरह जा इम्तिहान वरतई मौला इम्तिहान में भी कामयाब तो कयो वो दौर भी अजीब हुयो जो अबो आदर भी मुखालिफ हो इक़्तिदार हुकूमत भी मुखालिफ रिश्तेदार मिट माइट भी मुखालिफ रब करीम तुझे तौहीद जे करे ओ ज़ालिमन आड़ा उबारायो रब करीम तो आड़ा के गुलजार बनायो यो वाक़ियो कुरान में आयो जॾहिं इब्राहिम खलील के आला में सटियो वियो मलाइकन खां भी आवाज निकरी वया है अल्लाह जो बंदो खलील सड़ी वियो हालांकि मलाइक भी खिदमत जे लाइ आया मदद जे लाइ पेश थिया हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम फरमायो मीकाइल के भी चवण लॻो मीकाइल रब तोखे मींहं ते मुक़ररु कयो आहे पर मूंखे मदद अल्लाह जी काफ़ी आहे यकीनन मींहं वसंदो बाहि विझामी वेंदी पर मां रब जे तौहीद ख़ातिर ही अमल कयो आहे जे ज़ालिमन आड़ा बारायो आहे आड़ा भी रब जो आहे
बाहि भी रब जे हुक्म सां मां रब जे हुक्म सां जेको कारनामो कयो आहे मड़ीअ में पुत भगा उन जे करे मूंखे आड़ा में सटींदा मूंखे रब काफ़ी आहे रब जी मदद काफ़ी आहे मलाइक चवंदा खलील पोइ पंहिंजे रब खे चवे छो नथो खलील तो फरमाए ओ मलाइको चवां उनखे जंहिंखे ख़बर न हुजे चवां उनखे जंहिंखे ख़बर न हुजे उनखे त सभु ख़बर आहे शो त हू अलीम भी आहे त समीर भी आहे त बसीर भी आहे त ख़बीर भी आहे त क़दीर भी आहे ॾिसे भी थो ॿुधे भी थो ॼाणे भी थो कुदरत भी रखे थो हू त सीननि जे राज़नि खे भी ॼाणे तॾहिं फरमायई इन्नहू अलीमुम बिज़ाति सुदूर और बसीननि जे राज़नि खे ॼाणण वारो तूं खलील खे ज़ालिमनि आड़ा में सटियो आहे रब जो हुकुम जारी थियो आहे या नारु कूनी बरदं व सलामा अला इब्राहीम और बकरीम तुझी कुदरत बाय के गुलज़ार बनाई थधो बनाई हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम अर्ज़ कयो मुंहिंजा रब करीम आड़ा में भी दीदार कराई रब हाणे त मां कमज़ोर थी चुको आहियां नींगर ॾे औलाद ॾे जेको हिन तौहीद खे पियो बयान करे जेको हिन प्रोग्राम खे पियो हलाए हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जा जुमला रब क़ुरान में ज़िक्र फरमाया रब्बि हबली मिनस सालिहीन अर्ज़ करे मुंहिंजा मौला नेक औलाद दे नेक साले औलाद दे बिशारत थी मिले पई फबशरनाहु बिग़ुलामिन हलीम मां समझा तो पट जी गया गर्मी में पट जी गया सुभान अल्लाह अढाई माण्हू सुभान अल्लाह चवनि था सुभान अल्लाह या तो थकी थी गया हो ये असांजो दोस्त प्यारो काफ़ी वक्त खां वठी करे दिलदार थई दिल में शौक़ रखी वेठो फोन ते एॾो परेशान करे छॾियईं मुंहिंजो वाइदो कयो आहे इंशाअल्लाह इहो असदुल्लाह खोड़ो चवंदो आहे अध रात खां पोइ वाइदो करणो ॼणो सकरात वारे ते यासीन जेको गर्मी मगरिब खां वठी करे बयान हलिया आख़िर में ॾिनो अथऊं मुंहिंजो कसूर न आहे वरी चयो त 1.5 कलाक घटि में घटि घणो वेंदो ये बटे चवंदा ॿिया चवंदा नारा तकबीर शान मुस्तफा शान कुरान जिंदाबाद अब आना तो शॉर्टकट क्या जानो दौड़ इलेक्शन जो भी वेझो आयो चङनि भलनि खे तस्वीरूं ॾियूं न थमी हिकिड़ो अहिड़ो बि दौर गुज़रियो हो वो लीडर तस्वीर खणंदा आहिनि असांखे त वरसे में मुसलो मस्जिद कुरान तस्वीर मिलियल आहे पर वो भी संगत भी तस्वीर में ठक 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 हिकिड़ो पूछे पियो हज़रत जी क्या पढ़ रहे हो जे आयतल कुर्सी इलेक्शन वेझी हज़रत आयतल कुर्सी तो बड़ी है जे मैंने शॉर्टकट किया है सारी आयतल कुर्सी को शॉर्टकट करके ये पढ़ रहा हूँ कुर्सी 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 सजी आयतल कुर्सी के शॉर्टकट करे जे कुर्सी मिले बस मां भी वायदा के क्या तो शॉर्टकट परेशान न थियो कन्या किल वारो तव्हां सां गॾु पाड़े जाऊं मुलाकात थींदी रहंदी दिलदार हाणे यारी रखी आहे मां सां अॻे इकरार पियो कराए
जो अगे काढे वई मां काढे वियो कश्मीर का मां को आयो इन फकीर बीच जिले सखर का अब जिलो सखर एक जिले जाऊं एक ताल के जाऊं चौन सुभान अल्लाह मोहब्बत में वेंदो त गालाइंदो जे मोहब्बत में न मजबूरी में मजबूरन के मजबूर न कबो तकबीर शादी कुरान शादी मुस्तफा जिंदाबाद नारे तकबीर अभी जमा परो चुका दे वाला नजर घट थी वया ये मुजाहिद पुरानो साईं जाते जब हूंदो इंशाअल्लाह नारा भी लगंदा इंशाअल्लाह अयो नारो असा के वर्षे में मिलियो दुनिया में नारा खोड़ था लगन जा के कंजा नारे तकबीर सब खां वडो अल्लाह यो मुझे आका नारो पाण हणायो हो जने उमर मुसलमान थियो नारे अरकम में नारो लगो जवाब आयो काफरन जे हाव छडी पिया परेशान थी गया छा थी वियो के उमर मुसलमान थी वियो चो न सुभान अल्लाह हाओ यो नारो विसारियो न वियो हो बदर में खैबर में हुनैन में तबूक में सुलह हुदैबिया में अच्छे दी गालिया सुलह हुदैबिया भी ख्वाब थी अर्ज़ पे कयो हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम दुआ जाथरा कया रब हबली मिनस सालिहीन बिशारत रब जे तरफा अची वई फबशरना बिगुलामिन हलीम खलील तो नेकोकार बच्चो घुरियो पर नेकोकार इन मंज़र जो हुंदो नबी बच्चो दी दो माए पर बुर्दबार हलीम फरमा बरदार बच्चो अल्लाह जे तरफा बिशारत मिली फरमा बरदार बच्चो थु जाए तो त नेकोकार घुरियो अब हमेशा दुआ ये घुरंदा कि हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम घुरी पर अल्लाह फरमाया अन्या तुझे दुआ में कमी आ फरमा बरदार नेकोकार रब बच्चो दी नेकोकार हो जे की जो चवणी न वठे हां बाबा नेकोकार आपने नमाज पढ़े तो कुरान पढ़े तो तहज्जुद ते उठे तो जिक्र में लगो पियो पर पी जो ठोक चवण न थो वठे छा चवंदा से ने भागवा पी जो चवण न थो वठे या पी जो नाफरमाना नेकोकार सां गडो गड फरमा बरदार हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम दुआ घुरी मुंजा रब करीम नेकोकार बच्चो दे सालिह बच्चो दे रब जे तरफा बिशारत मिली आ फबशरना बिगुलामिन हलीम हलीम बच्चो एड़ो तो जाए फरमा बरदार हलीम बच्चो तो जाए जाथे वठी वींदे कोहण जे लाए काहे दे इनकार न कंदो इनकार न कंदो आओ हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम के जेका बिशारत मिली हजरत इस्माइल अलैहिस्सलाम पैदा थियो आ और ये रब जो हुक्म आयो आ खलील जी जलील तुझे दिल में मारब जी मोहब्बत बच्चे जी एडी मोहब्बत दिल में ना चण खबे आने तुझे मथा आजमाशा बच्चे घरवारी खे एडी जाए ते छड़िया जाते का बसम न होजे जनाब इब्राहिम अलैहिस्सलाम शाम का पंजे घरवारी है बचड़े के खणी करे निकतो आ रिवायात के अंदर जे दो रास्ते में कुछ बसम नजर आया दिल में इरादो थवा ते इते न बसम वाली जाए ते जा चौधारी जबरान कुछ घर नजर अचन पया हुकुम रब्बी आयो खलील नंदा के जेन स्वागे जे मुहार के छडे दे या मा अल्लाह जे हुकुम सा जाते अली करे बिहे वे उन दाचे के उते वापस क जाए घरवाली बच्चे के उते छडे दे जा हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम स्वागे जे मुहार के छडियो पन्ने अकिल वारो या सवारी घुमदे जबलन खां फिरंदे सिद्धो जाते काबतुल्लाह जाते ज़मज़म चोन सुभान अल्लाह हैरान बयाबान वादी
इन ॻाल्हि सां गॾोगॾु मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम बि पंहिंजे साॼे जी मुहार छॾी ऐं साईं जन ईअं फरमायो हो वो जॾहिं मको छॾे मदीने आया हुआ हुते मस्जिद कुबा वारी जाइ ते इंतज़ार कयो हो मुहाजिर अंसार सहाबी सभु गॾु थिया सभु अर्ज़ कनि पिया साईं अवल मुॾे चवण लॻा सोना साईं अवल मुॾे हाओ हज़रत अबू अयूब अंसारी बि अची अर्ज़ कयो अवल मुॾे मुझे महबूब मुस्लिम की फरमायो हेडो अंसार के मिस्कीन के अज मां उहो तो कम क्या जेको मुझे ॾाढे खलील कयो हो चो न सुभान अल्लाह साईं कहिड़ो कम कंदा साईं जन फरमायो मुझे ॾाढे खलील भी पंहिंजी घरवारी बचड़े इस्माइल खे खणी निकितो हो सफ़र जारी हो रस्ते में इरादो थियो रब जो हुकुम आयो सारीअ जे मुहार खे छॾे ॾे सारी अल्लाह जे हुकुम सां हलंदे हलंदे काबतुल्लाह जे करीब लागे बयाबान वैरान वादी काबतुल्लाह जे चौधारी काई वसा को नहीं काबो भी ट्रयल हो काबो नूह अलैहिस्सलाम दुआ घुरी ही नूह अलैहिस्सलाम जे दुआ जो असर एडो जो आई कची वई सैलाब अची वियो कोई जबल न रहियो अल्लाह रही चुको आ लटजी चुको आ दफनजी चुको आ सारी घुमदे घुमदे न जाए ते जी वेई रही अल्लाह जो नबी इब्राहिम अलैहिस्सलाम घरवारी के लाए छडे करे वापस मोटण जी कई याद घरवारी चमन लगी ओ अल्लाह जा खलील कंहिंजे आसरे तो छजू वने पंहिंजी मर्जी सां तो छजू वने या अल्लाह जो हुकुम थी हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम थे इशारो करे चवण लगो वा अम्मा हाजरा तुझो ईमान अकीदो चवण लगी ओ अल्लाह जा नबी जे रब जे आखिरी उन जे हुकुम सां छजूं थो वञी त रब मूंखे ज़ाया न कंदो रब न विसारींदो सुभान अल्लाह वापस मोटियो आ निकतो आ वादी क्रॉस कई ते जबल सफा मरवा अल्लाह से बार-बार तव्हां खे डोड़ाए आमीन मां चवंदो आ हज ऐं उमरे ते जेके इहो तसव्वुर कयूं वञनि ख्याल कयूं वञनि छो त हज ऐं उमरे जो सिस्टम सारो खलील जे खानदान सां मुंसलिक बदल सफा मरवा जो डोड़न छो न हुजे मक्का में इब्राहिम ते बरकात नफल पढ़न छो न हुजे आबे ज़मून जो पानी पीअण छो न हुजे मिना जे मैदान कुर्बानी कन शो न हुजे जमरात हण शो न हुजन शैतान के पत्थर हण शो न हुजन मां तो चवां हज उमरे जो सारो सिस्टम हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम जे खानदान सां निस्बत रखे तो छो त हज उमरे ते माण्हू सफा मरवा जरूर डोड़ंदो तेस ताईं उम्र अदा न थी सघंदो जेस ताईं सफा मरवा न डोड़ंदो इहो सफा मरवा जो डोड़ण ख्याल कजाए तसव्वुर में आण जा